बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आवां ॾिसी रहिया आहियो अहमद हमज़ा का चैनल। अॼु ज़बरदस्त प्रोलिन सां वरी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उमेद आहे अवां खे प्रोलिन पसंदि ईंदियूं। ईंदड़ सभई प्रोलिन हासिल करण जे लाइ अहमद हमज़ा का चैनल सब्सक्राइब करणु न विसारियो। अचूं था पंहिंजी प्रोलिन ते। अॼु जी प्रोली आहे मानी पचणु। घर घर में ताड़ियूं वॼनि। मानी पचंदी आहे त छा ताड़ियूं वॼंदियूं आहिनि। घर घर में ताड़ी वॼनि यानी मानी पचणु। ठीकु आहे। उन खां पोइ आहे अछी ज़मीन कारी पोख यानी मथो। माण्हू त भूरो आहे पर वञी जेका पोख आहे उहा कारी आहे यानी कारो मथो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे मिर्चनि ते जेको आहे मिर्चनि ते प्रोली आहे ॻाढ़ी गुंदी फिको अन्न। ॻाढ़ी गुंदी फिको अन्न यानी मिर्च जी जेका मथी खल आहे उहा ॻाढ़ी आहे उन में अंदरि अछो जेको फिको आहे उहो बिज आहे अछो। ॻाढ़ी गुंदी फिको अन्न। फिको माना जेको अछो रंग जंहिंखे हुजे। उन खां पोइ हेॾो हेॾो पाण जेॾो राणा थो रोआरे यानी मिर्च जॾहिं खाईंदा आहियूं त वात सड़ंदो आहे। हेॾड़ो हेॾड़ो राणा थो रोआरे माना मिर्च। बखमल जी गोथरी हाय हाय जो बिज माना मिर्च। मथी जेका खल आहे उहा बखमल जी गोथरी आहे ऐं हाय हाय जो बिज आहे। उहो बिज जेको आहे जॾहिं माण्हू खाए थो न साड़ थो थिए असांजो वात जलणु शुरू कंदो आहे। यानी बखमल जी गोथरी यानी हुनजी मथां खल जेका आहे उहा साड़ नथी कराए। हाय हाय जो बिज जेको बिज आहे उहो खाऊं था त उन सां साड़ थिए थो। उन खां पोइ मकाई ते प्रोली आहे बरोच खे बनी में मोह ते मोहीड़ा। मकाई ते सना सना दाना हूंदा आहिनि। बरोच खे बनीअ में मोह ते मोहीड़ा। मिलूं था नए वीडियो में नए प्रोलिन सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। जज़ाकल्लाह ख़ैर।